لاڑکانہ ڈیولپمنٹ اتھارٹی لاڑکانہ में आया हूँ। असां لاڑکانہ डेवलपमेंट अथॉरिटी जा मुलाज़िम आहियूं। असां 1 जनवरी खां वठी لاڑکانہ में एहतजाज शुरू कयोसीं, मगर अफ़सोस आहे त لاڑکانہ जी इंतज़ामिया ऐं सिंध गवर्नमेंट को बि असांजो कंहिं बि असांजो तदारक न कयो आहे। असां बेयारो मददगार थी असां हिते कराची प्रेस क्लब ते अची हिते पंहिंजो एहतजाज वरी ॿीहर रिकॉर्ड करणु शुरू करे ॾिनो आहे त ख़ुदा لاڑکانہ डेवलपमेंट अथॉरिटी खे फ़ाल कयो, इनखे DG ॾियो, उनखे पंहिंजा कम ॾियो, मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो, मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन करायूं वञनि। मुलाज़िम 6-8 महीननि खां वठी पघारनि जे लाइ दरपदर आहिनि। फाका कशी जो 272 मुलाज़िम आहिनि। لاڑکانہ डेवलपमेंट अथॉरिटी जे لاڑکانہ खे डेवलपमेंट कयो। لاڑکانہ बिलावल साहब जो तक आहे, असां बिलावल साहब खे रिक्वेस्ट था कयूं त पंहिंजे तक खे बचाए, لاڑکانہ खे डेवलपमेंट कराए। لاڑکانہ डेवलपमेंट अथॉरिटी जे थ्रू لاڑکانہ जो डेवलपमेंट अथॉरिटी जा 270 मुलाज़िम आहिनि, मगर ऑफिसर करप्ट विहारियूं वेठा आहिनि, जेके पंहिंजे करप्शन जे करे इदारे खे फाल नथा कनि, इदारे खे कमकार नथा ॾियनि। इदारे डायरेक्टर जनरल न ॾिनो वियो आहे, हिन महिल ताईं पंहिंजो पर्सनल DG हुजे जेको हिन इदारे जे लाइ कुझु कमु करे। असां हर हिकु पीपल्स पार्टी जो नुमाइंदे ॾे पंहिंजो एक्ट पंहिंजो खणी वियासीं, असां कानून खणी वियासीं त हिन तहत असांजी असेंबली में बिल पास थियल आहे। ख़ुदा हिन खे फाल कयो, हिन खे कमु ॾियो, لاڑکانہ खे डेवलपमेंट कयो, لاڑکانہ जे लाइ बजट ॾियो, मख़सूस बजट रखियो असांजे लाइ। असां वटि 4-7-8 मुलाज़िम वीचारा मरी विया आहिनि। इहे सरकारी मुलाज़िम आहिनि, उन्हनि खे को बेनिफिट नथो मिले, उनजे वारसनि खे को हक़ नथो मिले पियो। अफ़सोस आहे असांखे त असां अॼु 42 ॾींहंनि खां वठी सरापा एहतजाज थिया आहियूं, मगर अफ़सोस सां चवणो थो पए त لاڑکانہ वासियुनि सां एतिरो नाइंसाफ़ी छो थी कई वञे। لاڑکانہ वासी काॾे वञनि? इहे सरकारी मुलाज़िम आहिनि, सरकारी मुलाज़िमनि सां इंसाफ़ छो नथो कयो वञे? अॼु असां फर्स्ट डे आहे, असां हिते पहिरियों ॾींहुं आया आहियूं। हिते असां 40 ॾींहं एहतजाज कयोसीं لاڑکانہ प्रेस क्लब जे अॻियां, मगर अॼु पहिरियों ॾींहुं असां हिते आया आहियूं। मरण घड़ीअ ताईं हेसीं हिते एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड कराईंदा रहंदासीं, जेसीं ताईं असांजा मुतालबा न मञींदा, जेसीं ताईं असांजो इदारो फ़ाल न थींदो, असां मुलाज़िमनि सां इंसाफ़ न कयो वेंदो, لاڑکانہ वारनि सां इंसाफ़ न कयो वेंदो, तेसीं ताईं असां सरापा एहतजाज ते हूंदासीं। ऐं असां चऊं था असांखे डायरेक्टर जनरल इदारे खे फ़ाल करे ख़ुदा لاڑکانہ खे डेवलपमेंट कयो। बाकारे बाकारे हलियो वेंदुसि, आऊं बाकारे बाकारे हलियो वेंदुसि, जे तूं सॾु न ॾींदे त छा थींदो? माउ ऐं भेण त हिकु आहिनि, जे तूं भाउ न सॾींदे त छा थींदो? असीं لاڑکانہ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जा रहवासी आहियूं। असांखे 40 ॾींहं गुज़रण जे बावजूदि असांजो हिन वक़्त ताईं कोई मसइलो हल न कयो वियो आहे। असीं لاڑکانہ जे सदर ऐं لاڑکانہ जे सिटीअ सदर खे बि असीं अपील कई, पर पोइ बि हिन वक़्त ताईं असांजे माना जेको आहे सो कैंप ते लड़ी न आयो। इन मजबूरीअ में असीं पंहिंजे कराची क्लब ते असां आया आहियूं। इंशाअल्लाह असीं उमेद था कयूं त असांजो हितां मसइलो माना जेको आहे सो हल थी वेंदो। असीं पंहिंजे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं असां पंहिंजे माना वज़ीर आला मुराद अली शाह साहब, बिलावल साहब के ऐं मिनिस्टर जेका लोकल गवर्नमेंट के अब्दुल सईद गनी के अपील था कयूं त महिरबानी करे असांजे मसइलो हल कयो वञे। साईं असां لاڑکانہ डेवलपमेंट अथॉरिटी जा मुलाज़िम आहियूं, ठीकु आहे। असांजे इदारे खे त कमकार कोन्हे, असांजूं पघारूं रेगुलर न आहिनि, असांजे इदारे में शुरूअ खां वठी करप्शन रही आहे। इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ असां कैंप बि लॻायोसीं لاڑکانہ प्रेस क्लब जे अॻियां। 40 ॾींहं गुज़री विया, पर उन कैंप ते न त को लड़ी आयो, न ई कंहिं मुलाज़िमनि जी दाह ॿुधी आहे, ठीकु आहे। 40 ॾींहंनि खां पोइ नेठि मजबूर थी असांखे कराची अचिणो पियो आहे ऐं हिते अची असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। असांखे पंहिंजो इदारो फ़ाल खपे, असांखे पंहिंजे इदारे जा कमकार घुरिजनि, असांखे पंहिंजे मुलाज़िमनि जूं पघारूं रेगुलर बेस ते ट्रेजरी जे थ्रू खपनि। ऐं असां चाहींदासीं त जेका 2012 खां वठी अॼु ॾींहं ताईं करप्शन थी आहे इदारे में, उन्हनि सभिनी जी जेका आहे उहे सभु पैसा वापसि कराया वञनि ऐं जिन करप्शन कई आहे उन्हनि सभिनी खे सज़ा ॾिनी वञे, इदारे खे पंहिंजो DG मिले। मतिलबु असां चाहींदासीं لاڑکانہ डेवलपमेंट अथॉरिटी सिर्फ़ु कागज़नि में न हले, हक़ीक़त में बि प्रैक्टिकली हलणु खपे ऐं उनजे मुलाज़िमनि खे उन्हनि जा हक़ मिलणु खपनि। महिरबानी। لاڑکانہ डेवलपमेंट अथॉरिटी जे मुलाज़िमनि पारां पंहिंजे मुतालबनि जे लाइ कराची प्रेस क्लब पहुची विया। कराची प्रेस क्लब ॿाहिरियां पंहिंजे मुतालबनि लाइ वेठल बहावल लिगारी, अब्दुल रज़ाक दायो ऐं अली असगर शाह चयो त असीं لاڑکانہ में बि एहतजाज कयोसीं, पर उते बि को खड़तेल न निकितो, जंहिं बाद असीं मजबूरन कराची प्रेस क्लब वारो अची धरणो हयो आहे। उन्हनि चयो त असांजूं पघारूं बंदि आहिनि ऐं डेवलपमेंट अथॉरिटी खे बहाल नथो कयो वञे।
जंहिं सबबु असीं सख़्तु परेशान आहियूं। हुननि वज़ीर आला सिंध ऐं बाल ऑफिसरनि खे पंहिंजे हक़नि लाइ अपील कई ऐं संदसि इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। बाग़ी सागर पवार, सोच टीवी, कराची।